नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे घोटकी में ख़बर ॾींदा हलूं त सियारे जी सर्द रातनि सिंध जी ओताकनि खे ॿीहर आबाद करे छॾियो आहे। बाहि जी मच ते कचहरियूं करे अमन ऐं मोहबत ऐं इंसानियत जो पैगाम खे आम कयो पियो वञे। अहिड़े हिकु मच कचहरी घोटकी लॻ ॻोठ मियाणी शरीफ़ में समाजी अॻवान ऐं सहाफ़ी गुलाम मुस्तफ़ा मेहर जी ओताक ते मुनक़द कई वई आहे। मच कचहरी में सिंध जे नाले वारे सूफ़ी फ़नकार अली हसन सावंद फिदा हुसैन मेहर पुनल खोखर ऐं ॿिनि सूफ़ियाणा कलाम ॻाए मच कचहरी में 4 चंड लगाए छॾिया आहिनि। जॾहिं त मच कचहरी में ख़ासि महिमान दरगाह अली गोहर शाह जे गादी नशीन सैयद ज़मान शाह ऐं दरगाह मियाणी शरीफ़ जे फ़कीर अब्दुल हमीद समेत सहाफ़ी यूनस भुट्टो जब्बार मेहर जावेद लाशारी ऐं ॿियनि ॻोठाण वॾे अंग में शिरकत कई। इन मौक़े ते मच कचहरी में सैयद ज़मान शाह फ़कीर हमीद गुलाम मुस्तफ़ा मेहर ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त अॼोके नफ़्सा नफ़्सी वारे माहौल में अहिड़ियूं मच कचहरियूं कराइण जी सख़्त ज़रूरत आहे, छो त ओताकूं आबाद हूंदियूं त अमन ऐं मोहबत ऐं इंसानियत जो पैगाम थींदो। इन्हनि चयो त सिंध सूफ़ी ऐं दरवेशनि जी धरती आहे जंहिं हमेशह अमन प्यार ऐं प्रीत जो पैगाम ॾिनो आहे। हिन चयो आहे त असांखे घुर्जे त नफ़रतूं ख़त्म करे अमन मोहबत क़ाइमु कयूं, छो त मोहबत में इंसानियत समायल है। इंसानियत की खिदमत करनी इबादत है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।